सिंध हुकूमत ऐं चीनी कंपनियुनि विच में चईन मुफ़ाहिमती यादाश्तनामनि ते सहियूं मुआहिदनि में मक़ामी सतह ते सोलर पैनल जे पैदावार भाण इलेक्ट्रिक कार ऐं ज़राअत जा शोबा शामिल। चीनी सीड़पकारनि धाबे जी इकनॉमिक ज़ोन में सनतूं क़ाइमु करण ऐं मेडिकल सिटी जे क़याम ते ख़्वाहिश जो इज़हार कयो आहे, जंहिं ते 10 साल टैक्स छूट हूंदी, जेका कारोबारी माण्हुनि लाइ वॾो रिलीफ आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त मेडिकल सिटी जे क़याम सां 50,000 नौजवाननि खे रोज़गार मिलंदो। सीड़पकारनि ऐं कारोबारी माण्हुनि जो एतमाद बहाल थियो आहे। सिंध हुकूमत सीड़पकारनि खे मुकमल तहफ़ुज़ फ़राहम कंदी। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त ग्लोबल वेंचर ऐं चीनी सीड़पकारनि विच में मेडिकल सिटी जे MOUs ते बि सहियूं थियूं आहिनि। फर्टिलाइज़ेशन असांजी अहम ज़रूरत आहे। 200 एकड़ ज़मीन ते प्लांट लॻाए गैसिफिकेशन जो कमु कयो वेंदो ऐं सोलर पार्क बि लॻायो वेंदो। संदसि चवणु आहे त सोलर पार्क मां पैदा थींदड़ बिजली जी क़ीमतुनि जो तआयुन सिंध हुकूमत कंदी। अवाम खे बिजली 18 रुपया फ़ी यूनिट मिली सघे थी। सुप्रीम जुडिशल काउंसिल जे इजलास में जजिस कोड ऑफ कंडक्ट जी तरमीमुनि जे लाइ जस्टिस मुनीब अख्तर जी सरबराही में कमेटी जोड़ी वई। पधिराई मूजिबि इजलास में जजिस कोड ऑफ कंडक्ट में तरमीमुनि जो मामिलो गौर हेठि आयो। जुडिशल काउंसिल जजिस ख़िलाफ़ 35 इनफरादी शिकायतुनि जो जाइज़ो वरितो, जिन मां 30 शिकायतूं ख़ारिज कयूं वयूं। 5 शिकायतुनि ते जवाबु घुरियो वियो। कंहिं जज ख़िलाफ़ शिकायत जा तफ़सील या नाले जो ज़िक्र न कयो वियो। तहरीक इंसाफ़ जे अॻवान असद कैसर हुकूमत सां ॻाल्हियुनि बाबति ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। स्पीकर अयाज़ सादिक सां मुलाक़ात दौरान ॻाल्हियुनि जो को बि ज़िक्र न थियो। हिन वटि दुआ घुरण लाइ वियो हुयसि। PTI अॻवान असद कैसर जूं क़ौमी असेंबली में ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त PTI कमेटी ज़रूरु ठाही आहे, पर ॻाल्हियूं तॾहिं शुरू थी सघनि थियूं जॾहिं हुकूमत संजीदगी ॾेखारे। उनमें अॻभराई PTI बानी जी हिदायतुनि मौजूदु थींदी। माइक्रोसॉफ्ट इस्तेमाल थींदड़ वापेदारनि जे अकाउंट्स ऐं लॉगिन पासवर्ड खे साइबर हमलनि जो ख़तरो। असास डेटा ताईं पहुच ऐं डेटा चोराइण लाइ साइबर हमलनि खां ख़बरदार कंदे नेशनल साइबर एमरजेंसी रिस्पॉन्स टीम एडवाइज़री जारी करे छॾी। काबीना डिवीज़न जे मातहत नेशनल साइबर एमरजेंसी रिस्पॉन्स टीम जी एडवाइज़री में चयो वियो आहे त माइक्रोसॉफ्ट विंडोज़ सिस्टम ज़रिए नेटवर्क ताईं पहुच लाइ साइबर हमलनि जो ख़तरो आहे। हैकर्स नेटवर्क ऐं हसास ॼाण ताईं पहुच हासिल करे सघनि था। हैकर्स खे को फाइल खोलण जी बि ज़रूरत न हूंदी। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच फ़ौजी अदालतुनि खे 9 मई सानिए जे वाक़िअनि में मुलविस 85 जवाबदारनि जा फ़ैसिला ॿुधाइण जी इजाज़त ॾेई छॾी। जस्टिस अमीन दीन जी सरबराही में आइनी बेंच सिविलियंस जी मिलिट्री कोर्ट्स जे फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलुनि ते ॿुधणी कई। आइनी बेंच चयो आहे त फ़ौजी अदालतुनि जा फ़ैसिला सुप्रीम कोर्ट में इल्तवा हेठि केस जे फ़ैसिले सां मशरूत हूंदा। जिन जवाबदारनि खे सज़ाउनि में रिआयत मिली सघे थी, उहा ॾेई आज़ादु कयो वञे। जवाबदारनि खे आज़ादु नथो करे सघिजे, उन्हनि खे सज़ा ॿुधाइण ते जेलुनि में मुंतक़िल कयो वञे। सेनेट मां नेशनल फॉरेंसिक एजेंसी बिल 2024 इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर। क़ानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ तरफ़ां पेश कयल बिल में सेनेट मेंबरनि जूं तरमीमूं बि मंज़ूर कयूं वयूं। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त ॿिटी शहरियत रखंदड़ शख़्स नेशनल फॉरेंसिक एजेंसी जो DG मुक़ररु नथो करे सघिजे। वज़ीर खे 1500 CC गाॾी ऐं 400 लीटर पेट्रोल ॾिनो वेंदो आहे। 95% वज़ीर पघार न पिया वठनि। बिजली गैस जो बिल वज़ीर पाण ॾियनि था। उनखे सरकारी मराज़ूं नथियूं ॾिनी वञनि। सवालनि जे वक़फ़े में घरू वज़ीर लिखत में जवाबु ऐवान में पेश कयो, जंहिंमें ॿुधायो वियो त गुज़िरियल 2 सालनि में नादरा किफ़ायतशारी पॉलिसी मुताबिक़ का गाॾी ख़रीद न कई वई आहे। 2022 में स्टाफ जे पिक एंड ड्रॉप ऐं ऑपरेशन मक़सदनि जे लाइ बसुनि ऐं कोस्टर्स ते बदल 35 गाॾियूं ख़रीद कयूं वयूं। नादरा 26 करोड़ 43 लख 34 हज़ार माले जूं गाॾियूं ख़रीद कयूं। आलमी बैंक कराची खे पाणी जी फ़राहमी ऐं नेकाल वारे मंसूबे लाइ $24 करोड़ कर्ज़ ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। आलमी बैंक तरफ़ां पाकिस्तान खे फ़राहम थींदड़ $24 करोड़ जा फंड कराची वाटर एंड सेवरेज प्रोजेक्ट 2 ते ख़र्च कया वेंदा। आलमी बैंक मुताबिक़ मंसूबे तहत कराची जे शहरनि खे साफ़ पाणी फ़राहम कयो वेंदो ऐं शहर में पाणी जे नेकाल वारो निज़ाम बहितर थी सघंदो। मंसूबे जे लाइ इज़ाफ़ी $25 करोड़ वफ़ाक़ी हुकूमत फ़राहम कंदे। निजी शोबे मां $26 करोड़ 90 लख जो कमर्शियल कर्ज़ वरितो वेंदो। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच 26 आइनी तरमीम बाबति दरख़्वास्तुनि ॿुधणी जनवरी जे ॿिए हफ़्ते में करण जो इशारो ॾेई छॾियो। आइनी बेंच जे सरबराह जस्टिस अमीनुद्दीन चयो त ख़ासि अदालतुनि बाबति केस जो जल्द फ़ैसिलो करणु चाहियूं था। 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तूं हिन केस खां पोइ ॿुधणियूं आहिनि। असां वटि 26 तरमीम समेत खोड़ सारा केस पाइपलाइन में आहिनि। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत 11 सालनि खां पोइ शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सूमरे जे क़त्ल केस जो
फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फ़ैसिलो 20 डिसंबर ते ॿुधायो वेंदो। जज अब्दुल रहमान काज़ी सेंट्रल जेल में क़त्ल कयल केस जी ॿुधणी कई। फ़रियादी धुर पारां मौलाना राशिद महमूद सुमरो, नासिर महमूद सुमरो वकीलनि समेत पेश थिया। गिरफ़्तार 6 ई जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। फ़रियादी धुर जे वकील पारां दलील मुकमल थियण बाद अदालत फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। मौलाना राशिद महमूद सुमरो ऐं नासिर महमूद सुमरो जो चवणु आहे त खेनि अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। सिंध जे चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह औक़ाफ़ खाते जी ज़मीनुनि सां ग़ैर क़ानूनी कब्ज़ा ख़त्म कराइण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ सेक्रेटरी सिंध जी सदारत हेठि औक़ाफ़ ज़क़वात ऐं उसुर ज़क़वात खाते जो इजलास औक़ाफ़ जा दुकान ज़री ज़मीनूं मार्केट रेट जे हिसाब सां मसवाक़ ते ॾिनियूं वञनि। दरगाहुनि जी मरमत लाइ हेरिटेज खाते सां गॾु कमु कयो वञे। चीफ सेक्रेटरी सिंध जी हिदायत। चीफ सेक्रेटरी औक़ाफ़ खाते जे सेक्रेटरी खे हिदायत कई त नज़राने जे रक़म में करप्शन कंदड़ मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। मदीन वेझो हुरनि जे रूहानी पेशवा पीर पगारे जे काफ़िले में शामिल मुरीदनि जे वेन सां हादसो। कराची रोड मोर घर वेझो वेन जो ट्रॉलर सां टक्कर। 4 ॼणा हयाती विञाए वेठा, 21 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे इंडस अस्पताल आंदो वियो। 3 ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो। फौतियुनि मां हिक जी सुञाणप खेपरो जे ॻोठ बांको चाहियूं वासी फ़क़ीर अली बख़्श चाहियूं नाले सां थी आहे। हुरनि जे रूहानी पेशवा पीर पगारे जो रूहानी सफ़र जारी। पीर पगारो पीर सिबगतुल्ला शहराज़ी पंगरियो लॻ ॻोठ अली खान गाॾी वाहण पहुतो। पीर पगारे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि खे ख़िताब में चयो त पंहिंजनि नियाणियुनि खे तालीम ॾियारियो, ज़ात पात खे छॾे सुठे ख़ानदान में नियाणियुनि जा रिश्ता कयो ऐं पंहिंजे औलाद खे नशे आवर शयुनि खां बचायो। हीउ मुल्क वॾियुनि क़ुर्बानियुनि सां वजूद में आयो। असांजे बहादुर फ़ौज दहशतगर्दनि खे ख़तमु करे मुल्क में अमन क़ाइमु कयो आहे। पाक फ़ौज जा हथ मज़बूत करियो। मौजूदा हुक्मराननि मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। हुरनि जे रूहानी पेशवा पीर पगारे जी मटियारी आमद। अॻूणे MPA जलाल शाह ॼामोर सां मुलाक़ात। सिंध जी सियासी सूरत-ए-हाल ते ॻाल्हियूं। मटियारी जे दौरे खां पोइ पीर पगारो मटियारी भरिसां सेखाट पहुतो। तमा बिरादरी जे मांझाने में शिरकत। तहरीक इंसाफ़ ॻाल्हियुनि जे लाइ कमेटी जोड़ी आहे, पर ॻाल्हियुनि जो पैगाम न आयो माणियो। ॻाल्हियुनि जो पैगाम मिलियो त असांजे तरफ़ां इनकार न हूंदो। वज़ीर आज़म जे सलाहकार ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह जूं ख़ानगी TV सां ॻाल्हियूं। चवे थो फाइनल कॉल खां पहिरियां तहरीक इंसाफ़ सां राब्तो कयो वियो हो। PTI बानी जी आज़ादी जी ॻाल्हि न थी हुई। मदरसनि जे रजिस्ट्रेशन वारो मामिलो वेही हल करे सघिजे थो। हिन मामले में का डेडलॉक वारी ॻाल्हि नज़र नथी अचे। सोसाइटी एक्ट या तालीम वारी वज़ारत खां रजिस्टर्ड थियण सां को फ़र्क़ु नथो पवे। सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी जी वॾी कामयाबी। क़ौमी ख़ज़ाने खे नुक़सान पहुचाईंदड़ सरकारी ऑफिसरनि खां तारीख़ी वसूली। सिंध हुकूमत जे ख़ज़ाने में 62 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म जमा थी वई। PAC ऑडिट एतिराज़नि ते फ़ैसिलो कंदी। रिकवरी कराई वेंदी। पब्लिक अकाउंट्स कमेटी जे चेयरमैन निसार खोड़े जो चवणु आहे त अवाम जी टैक्स जी रक़म ग़लति इस्तेमाल ऐं बेज़ाब्तगियुनि खे बर्दाश्त न कबो। जंहिं बि खाते में माली बेज़ाब्तगियूं थींदियूं उते PEC एक्शन खणंदी। समूरा खाता अवाम जी टैक्स जो पैसो अवाम जी बहितरी लाइ ख़र्च कनि। बलूचिस्तान जे तालीमी इदारनि में सियारे जे मोकलुनि जो ऐलान। नोटिफिकेशन मूजिबि सदर तरीन इलाइक़नि में 16 डिसंबर खां 28 फरवरी 2025 ताईं स्कूल बंदि रहंदा। गरम इलाइक़नि जा तालीमी इदारा 1 जनवरी खां 10 जनवरी ताईं बंदि रहंदा। खुराक खाते जी वॾी कार्रवाई। 2 ऑफिसर बरतरफ़। 20 ऑफिसरनि खे आख़िरी नोटिस जारी। करप्शन जे इल्ज़ाम में ज़िले फूड कंट्रोलर गुल मोहम्मद सुबरो खे बरतरफ़ कयो वियो। फूड सुपरवाइज़र सिकंदर हयात बुर्रे खे बि नौकरी तां बरतरफ़ कयो वियो। गुल मोहम्मद सुबरो खां 881 टन कणक जी रक़म वसूल करण जो हुकुम। सिकंदर हयात बुर्रो खां 3 करोड़ 44 लख रुपया वसूल करण जो बि हुकुम जारी। खुराक खाते मूजिबि 20 फूड सुपरवाइज़रनि खे फाइनल नोटिस बाद खेनि बरतरफ़ कयो वेंदो। शाम जी नई हुकूमत पार्लियामेंट ऐं आइन खे 3 महीननि जे लाइ मुअत्तर करे छॾियो। पूरे हुकूमत जे तर्जुमान मूजिबि हिकु अदालती इंसानियत जी कमेटी क़ाइमु कई वेंदी जेका आइन जो जाइज़ो वठंदी, पोइ तरमीमूं पेश कंदी। मौजूदा आइन 2012 जो आहे। उन में इस्लाम खे रियासती मज़हब तौरु मुतयन न कयो वियो आहे। मुल्क में कानून जी बालादस्ती क़ाइमु कई वेंदी ऐं शामी अवाम ख़िलाफ़ ॾोह कंदड़नि ख़िलाफ़ कानून मुताबिक़ फ़ैसिलो थींदो।
शाम ते इसराइली जारहियत जो सिलसिलो जारी गुज़िरियल 2 ॾींहनि में 500 खां वधीक हवाई हमला इसराइली जंगी जहाज़नि शाम में फ़िज़ाई कार्रवायूं तेज़ करे छॾियूं। गुज़िरियल 48 कलाकनि में स्ट्रेटेजिक फ़ौजी हदफ़नि ते 500 खां वधीक हवाई हमला। शाम जो फ़ौजी ऐं इंतज़ामी ढांचो तबाह थी वियो। लताकिया ऐं तरतूस में बंदरगाहुनि ऐं हथियारनि जी डिपू ते बमबारी। इसराइली फ़ौज गोलान जी पहाड़ी इलाइक़नि ऐं बफर ज़ोन में कब्ज़ो वधाए छॾियो। गॾियल क़ौमुनि जे सरबराह अंतोनियो गुतरेस पारां इसराइली हमला शाम जे ख़ुदि मुख़्तियारी जी भञकड़ी करार। शाम में इसराइली हमलनि ते ॻणती आहे। इसराइली हमला शाम जी ख़ुदि मुख़्तियारी जी भञकड़ी आहिनि। गॾियल क़ौमुनि जे सरबराह अंतोनियो गुतरेस जो बयानु। पाकिस्तान क्रिकेट टीम जे हेड कोच जैसन गैलेप्सी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। पीसीबी तस्दीक़ करे छॾी। जैसन गैलेप्सी जे इस्तीफ़ा खां पोइ पीसीबी आकिब जावेद खे रेड बॉल जो अबूरी हेड कोच मुक़ररु करे छॾियो। आकिब जावेद वाइट बॉल जो बि अबूरी हेड कोच हूंदो। ऐं पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में ॿी T20 अॼु सेंचुरियन में खेॾी वेंदी। 3 T20 मैचुनि जी सीरीज़ में ॾखण अफ्रीका खे 1-0 जी सरसी हासिल। ॾखण अफ्रीकी फास्ट बॉलर एंड्रिक नॉर्किया इंजरी सबबि सीरीज़ मां ॿाहिरि।